अल्लाह पाक जी रात बाबरकार कलाम पाक में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह से ज़ात बाबरकात इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही पाक उहा ज़ात जै सैर करायो पंहिंजे ख़ास बाने के लैलन रात जे थोड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम उन सैर जो हिकिड़ो मरहलो इहो बि आहे जो उन सैर जी इब्तिदा मस्जिद हराम खां थी आहे इलल मस्जिदिल अक़सा उन सैर जे हिकिड़े मरहले जी इंतिहा मस्जिद अक़सा ताईं आहे अल्लज़ी बारकना हौलहु मस्जिद अक़सा जे चौधारी असां बरकतूं रखियो लिनुरियहु मिन आयातिना इहो सैर इन जे लाइ करायोसीं पंहिंजे उन ख़ास बाने खे त जीअं असां पंहिंजे उन ख़ास बाने खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं इन्नहु हुवस समीउल बसीर। बेशक उहा ज़ात ॿुधण वारी बि आहे त ॾिसण वारी बि आहे। यानी इन आयत में अल्लाह सीदल शानहु महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जी सफ़र मेराज के बयान फरमायो आहे। छाके साईं कहूं सफ़र मेराज ऐं मेराज हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मोजज़ो आहे। मोजज़ो उनखे चइबो आहे जंहिंजे अॻियां अक़ुल आजिज़ थी वञे अहिड़ी शइ जेका अल्लाह जो नबी करे ॾेखारे अहिड़ो कम अहिड़ो फेल जेको ज़ाहिर में नामुमकिन हुजे न थी सघे इंसान जे अक़ुल जे ख़िलाफ़ हुजे पर अल्लाह जी ज़ात बाबरकात जो नबी जेकॾहिं उहो कम करे ॾेखारे थो ऐं उन कम जो इज़हार करे थो ओ फेल ओ कम उहा शइ करे ॾेखारे थो जेका आजिज़नि जेका आम इंसान जे वस में नाहे अक़ुल जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहे पर अल्लाह सिंधी ज़ात बाबरकात पंहिंजे नबीअनि खे उहा कमाल ताक़त क़ुवत रुतबो ऐं मर्तबो अता फरमायो आहे जो रब करीम जी ज़ात बाबरकात नबीअनि खे वो पावर अता फरमाईंदो आहे उहा क़ुवत ताक़त अता फरमाईंदो आहे जेका आम इंसान खे न लकान हूंदी आहे छो त रब करीम जी ज़ात बाबरकात जा नबी आम माण्हुनि वांगुरु कोन हूंदा आहिनि। अलाह सी इंसान इन ॻाल्हि खे सम्झे कोन थो पर रब करीम इंसान खे बि कंहिं मक़सद जे लाइ पैदा कयो आहे कंहिं मतिलब जे लाइ पैदा कयो आहे ऐं उहो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह सी फरमाए तो मां जिन्ननि ऐं इंसाननि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी
इबादत जे लाइ पैदा कयो आहे असाई तव्हां चओ था त बस असां त पैदाई गाह फटेला थिया आहियूं बनी बारे जे लाइ थिया आहियूं कमकार जे लाइ थिया आहियूं ज़मींदार सोचे थो त मूंखे ज़मींदारी करणी आहे हारी सोचे थो मूंखे हार पियो करणो आहे दुकानदार सोचे थो त मूंखे दुकान हलाइणो आहे कारोबारी माण्हू सोचे थो त मूंखे कारोबार करणो आहे ऑफिसर सोचे थो त मूंखे पंहिंजी ऑफिस संभालनी आहे वज़ीर समझे थो त मूंखे पंहिंजी वज़ारत हलाइणी आहे बादशाह समझे थो त मूंखे पंहिंजो मुल्क हलाइणो आहे इहे शयूं बि दुनियावी एतबार सां रिज़्क़ जे लाइ मुआश जे लाइ ज़रूरी आहिनि पर इन्हनि जो इन्हिसार रुॻो दुनिया ते आहे आख़िरत ते न आहे जेकॾहिं आख़िरत में कामयाबी आहे त उन बाने जी आहे जेको अल्लाह ते ईमान आणण खां पोइ रब जी इबादत जी पाबंदी करे अल्लाह जे हुक्मनि ते हले रब करीम जा जेके हुक्म आहिनि उन्हनि खे मञे जिन शयुनि खां मना कई वई आहे रोकियो वियो आहे उन्हनि खां रुकजी पवे उनजा इहा मुख़्तसर हयाती ज़िंदगी रुॻो बनी पोखण जे लाइ दुकान हलाइण जे लाइ पेट पालण जे लाइ कान्हे का ही 50 60 40 30 20 25 15 साल माना जेका ही हयाती आहे या हयाती इन जे लाइ ॾिनी वई आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला उहो रब जे मौत ऐं हयाती पैदा कई इंसान खे ज़िंदगी ॾियण वारो बि रब आहे ज़िंदगी ॾियण खां पोइ वरी मौत ॾियण वारो बि रब आहे इहे कोन्हे को नमस्का खेल तमाशो आहे हिकिड़ी शइ ठाहे वरी उनखे ठाहे छॾिजे महिनत सां माण्हू पंहिंजो घर ठाहींदो आहे पाण उनखे कोन ठाहींदो जेकॾहिं ॿी का शइ उनखे नुक़सान ॾींदी आहे तॾहिं बि इंसान खे तकलीफ़ थींदी आहे यार हेतिरी महिनत सां मूं इहा शइ ठाही फलाणे ठाहे छॾी फलाणे उनखे नुक़सान ॾेई छॾियो फलाणे उनखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो अल्लाह सी जल शानो जी ज़ात बाबरकात तुंहिंजी मुंहिंजी सोच खां वधीक जेको इंसान रब पैदा कयो आहे अल्लाह सी उन इंसान सां प्यार बि करे थो त मोहबत बि करे थो पर माण्हू त पाण भुलियो पियो आहे पाण अची कोन थो ॾे पिताई साहब रहमतुल्लाह अलैहि तॾहिं फरमाईंदो आहे त पोखड़ी अथई पोख जेसी पाणी अथई पातार में मुंदब वींदई गुज़री वो सड़ी थी दई सोक जिते लुणंदो सारो लोक उते सिकंदे हिकिड़े संगला नारी नारी माण्हू आयो बहिराणी जा माण्हू आयो तव्हांखे ख़बर आहे हींअर कणिक जी जेको मौसम हले पई कणिक माण्हू पोखे छॾी आहे कंहिं हिकिड़ो ॿारो कंहिं जरेब कंहिं ॿ जरेब कंहिं एकड़ कंहिं 5 एकड़ जेतिरी कंहिंजी बनी कंहिं मकान ते कंहिं पंहिंजी ज़ाती बनीअ में कंहिं हार पे ते पर उम्मीद इहा आहे त 2 महीना 4 महीना गुज़री वेंदा नेठ जेको आहे फसल तयारु थींदो कणिक लुणी पोइ अनाज गॾु करे पंहिंजे लाइ जमा कंदुसि पंहिंजे बचनि जी रोज़गार जे लाइ जमा कंदुसि मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ जंहिं माण्हूअ पोखियो ई कोन्हे उनखे वरी उम्मीद बि कान हूंदी जंहिं माण्हूअ पोखी कान्हे का जंहिंजी बनी कान्हे का न मकादो न उनजो हार पियो उनखे उम्मीद ई कान हूंदी त मूंखे बि को अनाज मिलंदो मूंखे बि जेको
वासका मुजीब कर कलंदी ओ मौजादा ये इंसाना या हयाती उन खेती जे मिसला जेकर बकरी मतो के बनिया मांगुर दुनिया अला सीधी जात बाबरकात के दिल बिज पैसे दुआ भान पैसन सा मिले कलर पैसन सा मिले हर शे पैसन सा वठणी पदिया अला सीधी जात बाबरकात कुर्बान रब करीम हवा बाहिर पानी ये के अला सी हवाओं भुलायो ये सभी गर्मी जो जेके मौसम रब करीम जी जात बाबरकात जेके नेमतों मिलियो आहे अला सी फरमाए तो माना उन नेमतुन मा फायदो वठ ऐं पंहिंजी पेशानी मां अल्लाह जे साम्हूं झुका मुंहिंजी इबादत कर उते तूं हथे खाली कोन हूंदे या झोल तुंहिंजी नमाज़ सां रोज़न सां ज़कात सां हज सां क़ुरान पाक जी तिलावत सां खैर खैरात सां यानी चङनि अमलनि सां तुंहिंजो झोल भरियल हूंदो उते परेशान कोन थींदे बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि तने फरमायो त सूग़ बिजायम सूसरा मुझो मेरो मुठियो में वञण तुद पयो में जिते हलण ना है हुस्नरी यानी हिते दुनिया में गुनाहर में जिंदगी गुजरी वही नमाज खा परे रोजे खा परे तिलावत खा परे खैर खैरात खा परे कंदरा अमल खा परे अबे अम्मा जी ना फरमानी असा दे फरमा बरदार असा ना हो वदन लाई जो ख्याल असावत कोने गलतों कोतायों असा में खताओं गुनाह असा में अल्लाह सी जात बाबरकात जी बारगाह में हाज़िर थियणो पवंदो पंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे मुंहुं ॾेखारणो पवंदो मुंहिंजे गुनाहनि में असांजो परड़ो भारी हूंदो त उते अफ़सोस थींदो नदामत थींदी पशेमानी थींदी पर जेकर उते पशेमानीअ खां बचणु चाहीं थो त तयारी हितां खां करे हल इन्हनि इंसाननि जी हिदायत रहनुमाई जे लाइ अल्लाह सी जल शान नबी सबूरा मोकिलिया त जीअं इहे नबी वञनि हिननि खे करे ॾेखारी त नेकी कीअं कबी आहे चङाई कीअं कबी आहे हुस्न अखलाक कीअं कबो आहे किरदार पंहिंजो सेठ कीअं कबो आहे अल्लाह जी बंदगी रब करीम जी इबादत कीअं कबी आहे कूड़ खा गिला खा चुगलखोरीअ खां गुनाहनि खां कीअं बचबो आहे सब्र कीअं कजे इस्तिक़ामत कीअं कजे रब जी रज़ा ते राज़ी कीअं रहजे अल्लाह सी जल शानो नबी मोकिलिया हिदायत करे फरमाईंदो आहे त अल्लाह सी जल शानो जी रात बाबरकात जो निज़ाम आहे असां अमीर तोड़े गरीब मिस्कीन तोड़े फकीर पर थोड़ी बि जेकॾहिं परेशानी अची वेंदी का आज़माइश अची वेंदी त नाशुक्री कंदासीं मूंसां त ज़ुल्म थी वियो मुंहिंजी ज़िंदगी बीमारी में गुज़री वई अल्लाह सी कॾहिं मूंखे तंदुरुस्ती कान ॾिनी आहे चङ भलाई कान ॾिनी आहे हमेशह सुम्हियो आहियां मिस्कीनी हाल आहे फ़क़ीरी हाल आहे ओ मौजादा अल्लाह जी रज़ा ते राज़ी रह रब करीम जी ज़ात बाबरकात जी बंदगी कर रब करीम जेके नबी मोकिलिया जिन खे अल्लाह से मौजज़ा ॾिना उन नबियनि मौजज़नि सां गॾोगॾु पंहिंजी कार करदगी भी ॾेखारी दुनिया के करे ॾेखारियो हो त सब्र कीअं कबो आहे हज़रत अय्यूब अला नबीना अलैहि सलाम अल्लाह सी इम्तिहान वरतो सॼे जिस्म खे फट उन्हनि मां जीत उन्हनि में कीड़ा माकोड़ा पूरी भरी पई आहे सॼे जिस्म में सभु आहिस्ता आहिस्ता छॾींदा रहिया केर बि वेझो न पियो अचे हिकिड़ी घरवारी आहे जेका हज़रत अय्यूब अलैहि सलाम जी ख़िदमत थी करे
अयूब अलैहिस्सलाम उन एॾे कर्ब में असांखे जेकर थोरी थोरी थी पए तकलीफ़ थी पए त असां ज़मीन आसमान हिक करे छॾियो अयूब अला नबीना अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे जिस्म में कीड़ा मांस पसीन पिया पर अल्लाह जो नबी जेकॾहिं जिस्म मां उन फट मां जेकॾहिं को कीड़ो ज़मीन ते किरे त उनखे खणी वरी उन फट जे मथां रखे त तूं काॾे पियो वञी तुंहिंजी रोज़ी अल्लाह मुंहिंजे जिस्म में रखी आहे एॾो सब्र अल्लाह जे नबीअ जो हमेशा दुख कोन रहंदा आहिनि हमेशा तकलीफ़ूं कोन रहंदियूं आहिनि इन्न मअल उस्रि युस्रा इन्न मअल उस्रि युस्रा दुखनि सां गॾु सुख रब वरी थो चवे त दुखनि सां गॾु सुख यानी जेकॾहिं हिकिड़ो दुख ईंदो अलाह सी पंहिंजे उन बाने खे जेकॾहिं सब्र करे थो त हिकिड़ी ॾुखियाईअ जे बदिले में रब ॿ आसानियूं अता फरमाईंदो आहे हिकिड़ी ॾुखियाईअ ते ॿ जेको आहे सवलायूं मिलंदियूं आहिनि हिकिड़ी परेशानीअ ते रब ॿ आसानियूं बाने खे अता फरमाईंदो आहे उहे सूर जा ॾींहं ख़तम थिया अयूब अलैहिस्सलाम चाक चङो भलो थी वियो अलाह सी हज़रत जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञी अयूब खां पुछा कर कहिड़ा हाल थई भला ॾे ख़बर बीमारीअ वारो दौर भलो हो या हाणे चङ भलाईअ वारो दौर भलो आहे अयूब अलैहिस्सलाम वटि जिब्रील आयो हाल अहवाली थियो पुछा कई ख़ैर ख़ैरियत वरतई ऐं इहो बि चई तरफ़ नियापो मोकिलियो आहे ओ अयूब भला उहे दुख वारा बीमारीअ वारा ॾींहं भला हा या ही चङ भलाईअ वारा ॾींहं भला आहिनि अयूब अलैहिस्सलाम जिब्रील खे चवे थो प्यारा जिब्रील उहे ॾींहं भला अयूब उहे ॾींहं कीअं भला हा हज़रत अयूब अलैहिस्सलाम फरमाया त जिब्रील जॾहिं न मां नाचाक हुयुसि तो सुबुह जो सवेर मूं वटि ईंदो हुई ऐं मूंखे अची चवंदो हुई त अल्लाह सलाम मोकिलिया अथई ऐं रब नियापो मोकिलियो आहे त वञ अयूब खां पुछा करे अचो तबियत कीअं अथई वरी शाम जो बि तूं ईंदो है अल्लाह जा सलाम बि खणी अची ऐं तबियत बि रब जे तरफ़ां अची पुछा करी ओ जिब्रील मां छा चवां तोखे छा ॿुधायां केॾी बि तकलीफ़ हूंदी हुई पर जॾहिं तूं अल्लाह जा सलाम खणी ईंदो है रब जो नियापो ऐं पैगाम खणी ईंदो है ओ जिब्रील अल्लाह जा सलाम ईंदा हा सुबुह जो रात वारी तकलीफ़ ख़त्म थी वेंदी हुई वरी जे शाम जो सलाम ईंदा हा त ॾींहं वारी तकलीफ़ ख़त्म थी वेंदी हुई अल्लाह सी जल शान जी ज़ात बाबरकात आबादो अल्लाह जी ज़ात बाबरकात जे उन नबी जे तरीक़े ते हलबो जिनखे रब करीम असां तव्हां जे हिदायत जे लाइ मोकिलियो नमो बेश सवा लख नबीअ खे इनखे हिकिड़ो मौजूदो कंहिंखे 2 कंहिंखे 4 कंहिंखे 8 कंहिंखे 10 कंहिंखे 12 कंहिंखे 13 वध खां वधि मौजूदा मूसा अलैहिस्सलाम खे मिलिया उन्हनि जो तादाद बि 13 जे करीब आहे यानी मूसा अलैहिस्सलाम खे 13 मौजूदा मिलिया अल्लाह सी तुंहिंजे मुंहिंजे लजपाल नबीअ सां लेखो कोन कयो मुस्तफा खे गणे न अणकया मौजूदा ॾेई छॾियईं के मोहब्बत वाले फरमायो दिए मोजिज़े अंबिया को खुदा ने दिए मोजिज़े अंबिया को खुदा ने दिए मोजिज़े अंबिया को खुदा ने हमारा नबी मोजिज़ा बन के आया नबी के करीम जे के मोजिज़ा ॾिना हा वो एक कौम जे एतबार सां
मौजज़ा हा जहिड़ी क़ौम जी तबियत हुई जहिड़ो माहौल हो अल्लाह सी वरी मौजज़ा बि ओहिड़ा ई ॾिना हा मिसाल जे तौर ते दाऊद अलैहिस्सलाम जे दौर में उरूज हो लोहार के कम जो लोह ते माण्हुनि खे नाज़ हो वॾी महारत हुई अल्लाह सी दाऊद अलैहिस्सलाम खे मौजज़ो अहिड़ो ॾिनो लोहार लोह के बाग में विझे भठीअ में विझे उनखे हथोड़नि सां कुटे सटे पोइ को वॾी औज़ार ठाहे दाऊद अलैहिस्सलाम फरमायो मां अल्लाह जो ख़लीफ़ो अल्लाह जो रसूल आहियां साईं जे तूं रब जो नबी रसूल आहीं त मौजज़ो ॾेखार कहिड़ो मौजज़ो असांखे लोह मां का शइ ठाहे ॾेखार अल्लाह सी फरमायो दाऊद तुंहिंजे लाइ मसइलो ई कोन्हे को तोखे मां अल्लाह ओ रुतबो ऐं ताक़त ॾिनी आहे तूं केॾे बि वज़नी लोह जे मथां रुगो हथ रखंदे त लोह पाणी मेण वांगुरु नरम थी वेंदो ही त वॾी कुटी ने हिनखे जेको आहे सो बाग में भठीअ में विझल उन खां पोइ औज़ारनि सां वञी पोइ महिनत सां को औज़ार ठाहींदा तो लोह में हथ विझंदड़ त जेको आहे सो कुंभार मिटीअ में हथ विझे कुंभार मिटीअ में हथ विझे जहिड़ो ठाम ठाहे ओहिड़ो ठाहे सघे थो तुंहिंजे लाइ लोह मेण खां वधीक नरम आहे तूं उन ते हथ रखंदो वञ नरम थींदो वेंदो जहिड़ो औज़ार जे लाइ चवंदी वञे तूं उनखे मिंटनि में उहो ठाहे ॾेखारींदो जलीलुल क़द्र नबी खोड़ ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में यूनानी फलसफी हकीम तबीब नाहा जामहा अरस्तु जहिड़ा जेको आहे सो यानी जिन जेको आहे सो वॾियूं वॾियूं बीमारियुनि जा इलाज दरियाफ़्त कया हा जड़ियूं बूटियूं घोटे हो जेको आहे हुन मां दवाऊं ठाहींदा हा वॾी सानियत हुई हुननि जी अल्लाह सी पंहिंजे नबी ईसा अलैहिस्सलाम खे मोकिलियो ईसा अलैहिस्सलाम चयो त मां अल्लाह जो रसूल आहियां रब जो नबी आहियां तुंहिंजे नबी आहीं त मौजज़ो ॾेखार कहिड़ो मौजज़ो जेकॾहिं तूं अल्लाह जो नबी आहे हकीम तबीब तूं कोन आहीं न हकीम तबीब हुजी हा त बीमारियुनि जो इलाज को वटि हुजे हा तूं अल्लाह जो नबी आहे असांजे अब्बल वस कया हर बीमारी जो इलाज असां ॾे पर टे बीमारियूं अहिड़ियूं टे शयूं अहिड़ियूं जिनजो इलाज असां वटि कोन्हे को फरमायूं कहिड़ियूं हिकिड़ो त कोढ़ जे मरीज़ जो इलाज असां वटि कोन्हे मादर ज़ात माउ जे पेट मां अंधो ॼमे नाबीन उन जो इलाज असां ॾे कोन्हे जेकॾहिं को मरी वञे उनखे जहिड़े करण जी दवा असां वटि कान्हे का इन्हनि टिनि मर्दनि टिनि ॻाल्हियुनि खां अलावा बाक़ी सभिनी जो इलाज असां वटि आहे ईसा अलैहिस्सलाम फरमायो मां जे करे ॾेखारियां हिकु मञींदासीं तूं अल्लाह जो नबी आहे ईसा अलैहिस्सलाम फरमा फकियूं न दम दुरूद न दुआऊं न कोढ़ जे मरीज़ खे वठी अचो जिन ते तव्हां हथ हणी दवाऊं करे बेवस थी विया हुजो हिन जो इलाज आहे ई कोन वठी ईंदा वञो मारो हथड़ो फेराईंदो कहिड़ी बि आख़िरी स्टेज वारो कोढ़ जो मरीज़ वठी अचनि ईसा अलैहिस्सलाम हथड़ो फेराए रब उनखे जवाबी माउ जे पेटां ॼावल नाबी ईसा अलैहिस्सलाम वटि खणी आयासीं माउ जे पेटां ॼाओ नाबी अखियूं जूं कोन्हे का शइ कान ॾिठी आहे हेतिरा साल गुज़री विया असां वटि इलाज कोन्हे रब जो नबी रुगो हथड़ो फेराईंदो वञे ईसा अलैहिस्सलाम माउ जे पेटां ॼावल नाबी ठीक ठाक थी वञे
बगालियों ॾिठो जहान जो बि करे ॾेखार ईसा अलैहिस्सलाम फरमा मता तव्हां सम्झो त मां को मुर्दो पूरे आयो आहियां जहिड़ो उनखे मां जहिड़ो पोइ कयां हलो तव्हां पाण अहिड़ी का क़ब्र जेका सालनि खां तव्हां पिया ॾिसो रुॻो उनजे मथां इशारो करणु तव्हांजो कमु आहे जहिड़ो करणु मुर्दे खे मुंहिंजो कमु आहे ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ब्रिस्तान में वठी आया जंहिं क़ब्रिस्तान में हज़ारे जेको आहे मैयत दफ़न हा पर उन मां हिकिड़ी क़ब्र तमामु पुरानी ही चयो वेंदो हो त उहा त हज़ारे साल पुरानी आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॿुधी इनखे जहिड़ो करे ॾेखार हज़रत ईसा अलैहिस्सलाम क़ब्र जे मथां बीही चयो ऐं मुर्दा अल्लाह जे इज़्न सां उथी बि पर जीअं अल्लाह जे नबीअ चयो त क़ब्र में फुर्तो न पई क़ब्र फाटी पई खुली पई ऐं उन जे विचां मुर्दो उथियो उथी ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चवे घुरसई क़यामत अची वई छा क़ब्र मां त क़यामत में उथारियो वेंदो छा क़यामत अची वई ईसा अलैहिस्सलाम फरमाया क़यामत कान आई आहे मां अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम आया क़ौम मूंखां मुतालबो कयो हो त को मुर्दो जहिड़ो करे ॾेखार हिननि तुंहिंजी क़ब्र जे मथां हथ रखियो आहे इन जे करे हीउ मुंहिंजो मौजज़ो आहे जो मां तोखे वरी जहिड़ो कयो आहे ईसा अलैहिस्सलाम फरमाया तूं केरु नूह अलैहिस्सलाम जो पुटु आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो एतिरा हज़ार साल मूंखे थी विया हाणे भला जेकॾहिं जहिड़ो रहणु चाहीं त तोखे इख़्तियार आहे 5 साल 10 साल 15 साल 20 साल 100 साल वरी हयाती मिली अथई जहिड़ो रही त तोखे इख़्तियार आहे न साईं वरी बि 100 साल खां पोइ मौत अचणो आहे वरी बि वञणो आहे हमेशा त अल्लाह जी ज़ात रहंदी कुल्लु मन अलैहा फ़ान हर शइ फना थी वेंदी का शइ ते रहणी कान्हे का सोना नबी बस रब खे केतिरी पार तक जो जॾहिं हज़ारे साल अॻे इज़राइल चंबो हणी रूह कब्ज़ कयो हो उन जी कलाम अॼु ताईं गले में महसूस पियो कया हज़ारे साल गुज़री विया हाणे वरी मुंहिंजो दोबारा रूह कब्ज़ थींदो रब करीम जी ज़ात बाबरकात जी बारगाह में सिफारिश कर दोबारा इज़राइल मुंहिंजो रूह कब्ज़ करे त नरमीअ सां करे आसानीअ सां करे अल्लाह सी जल शान शरफ पनाह में रखे रब सकरात जी सख्तीअ खां बचाए अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां बचाए मुस्तफ़ा करीम फरमायो फासिक फाजिर गुनाहगार उन जो रूह ईअं कब्ज़ कयो वेंदो आहे ॼण त को फुटन जो वॾो ढिग हुजे ऐं उन ढिग में का ॾेर जी का तारी हुजे या जेको आहे क़ब्र जी का तारी हुजे जंहिंजे चौधारी फुटूं पयूं हुजनि कप पई हुजे ऐं विच में उहा तारी हुजे जेको आहे सो क़ब्र जी या ॾेर जी कंदड़ वारी जॾहिं उन फुटनि जे ढिग मां कप जे ढिग मां उनखे छिके कढिबो त उहा कप लीरूं थींदी उहा जेका फुटी आहे लीरूं थींदी पाण सां गॾु उहा छापर उन फुटीअ खे बि छिकींदी ईंदी मुस्तफ़ा फरमायो फासिक फाजिर जो रूह ईअं कब्ज़ कयो वेंदो आहे शाल रब मुस्तफ़ा जे सदक़े का महिरबानी फरमाए नबी से फरमा मोमिन जो रूह ईअं कब्ज़ थींदो ॼण त मखण मां वार सुभान अल्लाह मखण मां वार सोलो या फुटन जे ढग मां नीकर सोलो ॻाल्हायो न
मखण मां वार सोलो निकरे ना वा तो इन जे ला नमाज पढ़ो अल्लाह के राजी कयो कूड़ खां गिला खां शराब खां जुआ खां पंहिंजे पाण खे बचायो अल्लाह पाक जी रात बाबरकत कलाम पाक में इरशाद फरमायो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह से ज़ात बाबरकत इरशाद फरमायो